लाड़काणे में मिल्कियत जे तकरार तां चाचे गोलियूं हणी नौजवान भाइटे खे क़त्ल करे छॾियो आहे। रहमतपुर थाणे जे हद लतीफ़ कॉलोनी में मुबैना मिल्कियत जे तकरार तां चाचनि ऐं भाइटनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान गोलियूं ऐं सिरोटा लॻण सबबि शहाबुद्दीन जतोई ऐं ज़ुल्फ़कार जतोई ज़ख़्मी थी पिया। ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे लाड़काणे इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मनि जी सट न सहंदे 32 वरहनि जे शहाबुद्दीन जतोई दमधणी हवाले करे छॾियो। इस्पताल में मौजूद मक़तूल नौजवान जे वारसनि इल्ज़ाम हणंदे चयो त जवाबदार ज़ुल्फ़कार ख़ासकेली मिल्कियत जे मामले तां घर में दाख़िल थी फायरिंग कई, जंहिं जे नतीजे में ज़ख़्मी थियल नौजवान शहाबुद्दीन इस्पताल में फ़ौत थी वियो आहे। ॿिए पासे सिरोटा ऐं डंडा लॻण सबबि ज़ख़्मी थियल ज़ुल्फ़कार जतोई सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मशहूरी दरगाह भरिसां संदसि ज़रई ज़मीन ते भाइटनि ज़बरदस्ती कब्ज़ो कयो आहे। हुन चयो त भाइटनि खे मना करण ते हुननि ऐं संदन वकील दोस्त इम्तियाज़ जतोई गारगंद करण बाद डंडा, सिरोटा ऐं ठोशा हणी खेसि ज़ख़्मी कयो, जिन ते मज़ाहमत करण दौरान फायरिंग सबबि संदसि भाइटियो ज़ख़्मी थी पियो। ॿिए पासे आख़िरी इतला ताईं वाक़े जो केस दाख़िल नाहे थी सघियो। इन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त पोस्टमार्टम रिपोर्ट अचण खां पोइ मक़तूल नौजवान जे वारसनि जे फ़रियाद ते वाक़े जो केस दाख़िल कयो वेंदो। HSTV न्यूज़ लाड़काणो।